अम्मा छो सारा केकड़ो जूसेड़ो कुजा जुटायो थी। अम्मा केकड़े जो आहे। अम्मा यो पीएंदी त ठीक थी वेंदी है जल्दी। हे आऊं मुई चगी आया एड़े जूस का। सारानी मां खंग ऐं सहक जे लाइ केकड़े जो जूस हिकु टिक थियो पीअंदे त माण्हू खे औखो लॻे थो पर फ़ाइदो जल्दी थी थिए। सारा हे अम्मा इनखे परे कर। मूंखे इन निभागे केकड़े जी शक्ल ई कोन वणंदी आहे। ये पियो थे ॼण हींअर बि मुंहिंजे निड़ीअ में पेर पियो हणे याव ते पियो चुरे। पुराणे दौर जा 10 15 आज़मायो वेठा आहियूं भली खणी न वणे पर सिहत ख़ातिर पीअणो ई पवंदो। न न परे कयो इहो किनो जूस मुंहिंजो हीअं ई ख़राब करे छॾियो अथसि। आऊं कोन थी पी। सारानी मां कोई न तोखे चवे त असलम खे छॾियूं था तो रुगो केकड़े जो जूस पी ॾेखार त पोइ पूॼा कंदी। होएटा ॿिन्ही हथनि सां अहिड़ा अलाए केतिरा प्याला पी वेंदसि। त पोइ ईअं ई सम्झ हिन वक़्तु बि तोखे को ईअं चई रहे हीउ जूस पीअंदे न त तूं ठीकु थी वेंदी। ऐं अलाह कंदो त असलम तोखे हिते पंहिंजे अङनि खे नज़र ईंदो। ये सब माल खणी मुझे ठिए देला कौन लाइंदा रे जाला बोला असी सदाई अवाजी गाल मञींदा आहियूं हमेशा अवाजे ठिरे ते माल लाइंदा आहियूं पर असी अॼु ईअं नथा करे सघूं। अॼु असांखे मोहलत ॾियो जाला बस अॼु को अवां खां मोहलत था घुरियो ॿीहर चकर अवाजे अॾे ते माल लाइंदासीं। में गुजाए असांजो ही खलासिया बीमार थी पियो आहे। ठीक आहे जी कराव जा बोला असांजो इहो अवां खां पको वाइदो ॿीहर ईअं कोन थींदो। अरे बगा तू दरिया में बुढ़ी न थे मोए जो रईस सां एॾो वॾो धोखो कयो अथई। कमदार मूं रे सां कहिड़ो धोखो कयो आहे यार। तूं हथनि सां छोरे जानिब खे भॼाए ऐं पंहिंजो पाण खे ज़ख़्मी करे ऐं हाणे वरी रईस खे बेवकूफ़ ठहण आयो आहीं। कमदार मूं जानब खे कीन भॼायो आहे नाखे वारनि जे हवाले करे ऐं कम सां हिते आयो हुउसि पोइ अलाए कुझु थियो मूं ॻोल्हे खे उते मोकिलियो हो वधीक सॼी ख़बर ॻोल्हे खे हूंदी। ॻोल्हे मूंखे सभु कुझु ॿुधायो आहे ऐं इहो बि ॿुधाई आहे त इहे सभु कम बगे जा आहिनि। बगे पाण हथनि सां जानब खे छॾायो आहे। न यार गोलो ईअं कतई कोन चवंदो गोलो ऐं पग वटि यार आहियूं कमदार। हिकिड़ी कुनी में खाधो आहे ऐं हिकिड़ी लिली में सुता आहियूं ऐं हिकिड़ी जाइ ते इश्क में अंधा बि थिया आहियूं। कमदार हीउ जेको मथे ते धक ॾिसी पियो न इहो मूं पंहिंजो पाण खे न आहिनि हया उहे मूंखे इश्क जी अंध सबबु लॻा आहिनि ऐं सॼी राह मूंखे ॻोल्हे ॾेखारी हुई। हाँ मतिलबु त हिकिड़े ई माण्हू ते ई ॿई आशिक़ कयो। हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे। न तड़ हिकिड़ो ई आहे पर हू बि ॿ आहिनि असीं बि ॿ आहियूं। मूंखे हुन छोरी जी सिक दरिया में वेहणु कोन ॾिनो उन करे हिकु ॾींहं लाइ ॻोल्हे खे दरिया ते मोकिले ऐं हुनजो दीदार करणु वियुसि। पोइ हिन छोकिरी जे माइटनि मूंखे ॾिसी वरितो पोइ जहिड़ो थी पियो
पोइ मूंखे धक लॻी विया। ॿिन्ही जी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। पाण में यार आहियो या गदार आहियो? पोइ वरी कीअं? ॿई हिक ॿिए ते इल्ज़ाम बाज़ियूं पिया करियो, ॾोही ख़बर न आहे केरु आहे। ख़ैर, अव्हां जूं ॻाल्हियूं रईस खे ॿुधायां थो। यार कमदार, तूं मूंखे मानी ऐं पाणी त आणे ॾे, मूंखे बुख हुन ॾाढी लॻी आहे यार। आहे त रईस जी मना, पर वरी बि आऊं तुंहिंजी सार लहां थो। अदी सूर में को फर्क आहे कि न? हा अदा, सूर में कुछ फर्क अथव, पर टंग चोरे कोन थी सघां। अदी जेसी हड न जुड़ंदो न, तेसी टंग के चोरण में मुश्किल त थींदी न। ऐं घणो टंग के न चोरी त उन में ही भलाई आहे। हो अदा, आउं त बिस्तरे भेड़ी पई आहियां, ये टंग खे लोडो बि कोन थी ॾेई सघां, मतां वरी झुरी न पवे। अदी पासो भले वार, ईअं हिकिड़ी जाइ सुम्ही सुम्ही थकिजी पवंदी। थोरो मिली जंग जो ख्याल रखणो आहे। अदा जुड़िया, कुछ फर्क समझ में अचे थो? अदा जंग ते सोज वग़ैरह कीने, ऐं हड बि सही पियो लॻे। मुकमल जुड़ण में अञा टाइम लॻंदो, छो त पोड़ो हड आहे न। हा अदा, इहा त मूंखे बि ख़बर आहे, मन को सभाड़ी जंग जल्दी जुड़ी पवे, न त सभाड़ी वीचारी सफ़ा खट ते पई रहंदी। हा अदा, अला भली कंदो। ख़ैर आदि ख़ैर आहे, अॼु ॿी पटी करियां पियो, चइनि पटियुनि ताईं सफ़ा ठीक थी वेंदी, इंशाअल्लाह हलण जहिड़ी थी वेंदी। हा हो अदा, वेंदसि बि त आउं केॾां वेंदसि, दरियासी। मूंखे त हाणे कावड़ थी लॻी, दरिया त असांजो पेट पारींदो, असांजा बच्चा बि। दरिया खे बुख लॻी, मुर्गो असांजा बच्चा बि गिरी वियो। अदी इन में दरिया जो कसूर कीन आहे, हिन दुनिया जे माण्हुनि जा मन मेरा ऐं लालची थी विया आहिनि। पत्थरनि जबलनि ऐं वारी जी विरासत ॿुधी हुई, पर हाणे त मुर्गो पाणी ते बि लीका कढी छॾिया अथऊं। ऐं असां माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त पाणी ते लीका कुॾा, पर असां लाइ त सॼो पाणी हिकु हूंदो आहे। पर जुमन माण्हू इहो नथा सम्झनि, पर अलाह भली कंदो। तूं मूंखे पाणी खणी ॾे त आउं हथ धोआं। हा सारा, चाची से भागी जी जंग कीअं आहे हाणे? सही आहे, पर अञा लॻी कोन्हे, सूर घटि आहे बस। मूं बि इहो ई ॿुधो हुयो त पोड़े माण्हू जो हॾु सुथरो नाहे लॻंदो। हा, अब्बा बि ईअं पियो चवे, पर अलाह साईं कंदो त लॻी वेंदी। मां दरिया पीर ते मिठियूं मानियूं असली पासे आहे। मूं बि दरिया पीर ते पड़ बासियो आहे। ओ, तूं वरी दरिया पीर ते पड़ छाजे लाइ बासियो? असलम जी मोट लाइ। भोतार साईं, मूं ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथई, हू हिक ॿिए ते हयो वेठा आहिनि। मूंखे लॻे थो त ॻाल्हि में कुझु गड़बड़ ज़रूरु आहे। कमदार, बगे जी ॻाल्हियुनि ते मूंखे एतबार नथो अचे, छो जो मां बगे खे चङी तरह सुञाणा ई कीन। मूं त हुनखे रखियो ई कोन हो, ॿियो त ॻोल्हे हुनखे रखायो, चई त मुंहिंजो दोस्त आहे, बेरोज़गार वेठो आहे। भोतार साईं, मूंखे बि ॻोल्हे जूं ॻाल्हियूं कुझु सचियूं थियूं लॻनि। ख़ैर, वधीक भोतार साईं जो हुकुम हुजे। कमदार, तोखे ख़बर आहे त गोलो पंहिंजो पुराणो माण्हू आहे, ही हिन सॼे दरिया खे पंहिंजे मुठ में बंदि कयो वेठो आहे। दरिया में हलंदड़ होड़ा बि हुन खां डिॼनि था। असुल दरिया जो बादशाह लॻो पियो आहे। उन माण्हू खे न को कूड़ हणण, न ई नाटक जी ज़रूरत पवंदी। साईं चओ त आउं हुनखे वठी अचां, तव्हां पाण ई हुन खां पुछो। न, आउं फ़िलहाल हिन हिमक हराम जी शिकिली ॾिसणु नथो पसंदि कयां। तूं हुनजो मानी ऐं पाणी बंदि कर ऐं हुनखे हिकिड़ी अहिड़ी फे ॾे जो हुनजी मूं ते नज़र पए न, सभु सचियूं करे। साईं, आप पाण जे बगे जूं दाहूं कमरे अंदरि न ॿुधियूं त मुंहिंजो नालो बि कमदार खमू कीने। ठीकु आहे, इहो ख़्यालु रखजांइ किथे उहो भॼी न वञे।
ॻाल्हि मां उड़न ठीहनि था चकर लॻाए मुड़ी थो अचां। साईं तव्हां पाण बेफ़िक्र थी वञी तड़नि ठीहनि ते चकर ॾेई अचो। ईअं ई आउं कचो कमु कोन कंदुसि। दर खे अंदरां तालो ॾेई चाबी वर में हणी पोइ हुन ते पादरनि जो वसकारो कंदुसि। जेसि ताईं न हू सची न कंदो तेसि ताईं आउं बि हुन मां हथ कीन कढंदुसि। ठीकु आहे। नीरू मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त सुणाए। जॾहिं तूफ़ान आयो त असांजे ॻोठ जी तड़नि जी कहिड़ी हालत थी हुई? ॾाढी ख़राब हालत हुई। हिकु दरिया, ॿियो ककरनि जो पाणी, रुगो ॿोड़ा ॿोड़, हुड़ा तड़ भॼी भोरा भोर थी विया। ॻोठनि जा ॻोठ तबाह थी। उन राति किथे हुआ? अबो अम्मा जी दवा कराइण लाइ हैदराबाद विया हुआसीं। तॾहिं असीं बची वियासीं, न त उन राति असां बि रुड़ी मरी वञूं। माण्हुनि जो पूॼा थियो? जाम माण्हू मरी विया, घर ऐं ॻोठ ॿुढा। माण्हू वणनि ते चढ़ी पंहिंजी जान बचाई, पर सॼा पाणियूं की न निकिरी सघिया। असलम ॿिए ॾींहुं असां होड़नि ते चढ़ी ॻोठ जे माण्हू जा लाश कढण लाइ पहुतासीं त छा ॾिसूं, अलाए त केतिरे। बस नीरू मूंखे अॻिते कुझु न सुणाए, मुंहिंजो हां फाटी पवंदो। मूंखे डपु थो लॻे, अलाए उन राति अम्मा अपा वारनि जो कुझा थियो हूंदो। तूं परेशान कीअं न थी, उनजो अलाह साईं ख़ैरु कंदो। हाणे तोखे जल्दी आज़ादी मिलंदी। तूं ॻोठ वञी पंहिंजे अम्मा सां ख़ुशि थी मिलंदे, ख़ुशि थींदे। हा, ही ज़ालिम मूंखे कीअं न छॾींदा। ये मूंखे आर वांगुरु मारे पोइ ॻोठ मोकिलींदा। असलम तूं मायूसी वारियूं ॻाल्हियूं पोइ थो करीं। एतिरो दिलि वॾी कर, अलाह कंदो, उनजो रसूल कंदो। ॿई आज़ाद थी ऐं ॻोठ हलंदासीं, ख़ुशियूं कंदासीं, जशन मल्हाईंदासीं। असलम हाणे पंहिंजी यारी पकी। दरिया में ॿई गॾिजी हली शिकार कंदासीं। हा, ख़ुशियूं कंदासीं, जशन मल्हाईंदासीं। वञे होत न वेचारी सरदने आहे सारी, ला वञे होत न वेचारी सरदने आहे सारी, सरदने आहे सारी, सूरने आहे गारी, दर्दने आहे मारी। सारा मां, ओ सारा मां, ही ॾिस तोखे असलम जो ख़त आयो आहे। कुझा सच पियो चवीं? हा अबा तूं सच पियो चवीं? आओ धीअ, जीअं मूंखे ठीअ ते ख़त जुड़ियो आहे हिकु साई जोड़ंदो थो अचां। ओ सारा, सारा मूंखे ऐनक आणे ॾे। आं पंहिंजे पुट जो ख़त ॾिस कीअं लिखियो अथसि, कीअं अखर उकराया अथसि। हा मां खणी थी ॾियां। अचे अम्मा। आउं ॾिसां त मुंहिंजे असलम पुट छा लिखियो आहे। छाल हिन ख़त में असलम जे सलामतीअ जी ॻाल्हि हुजे, छाल ईअं लिखियो हुजे त आउं हाणे पंध में आहियां, अव्हां जो महिमान आहियां। अलाह साईं सभु सरायूं कंदो। अम्मा हाणे ख़त मूंखे ॾे, ऐं अदा जे हथनि जी ख़ुशबू सूंघे ॾिसां ऐं अदा जा लफ़्ज़ ॾिसां पंहिंजी अखियुनि सां। ॾे न अम्मा।
पर अबा अदा असलम खत में कुझु लिखियो आहे। पाण समूरनि ॾे सलाम लिखिया अथई ऐं इहो बि लिखियो अथई त हिते असां बेगुनाह कैद कया विया आहियूं, सज़ा बि घणी काटे विया आहियूं, पर हुकूमत असां मां असुलु हथ ई नथी कढे। अरब खे हुननि हुते कीअं मारियो उहो त आऊं अव्हांखे सुणाए नथो सघां। बाक़ी अरब जो लाश अव्हां ॾे मोकिलियो, उहो अव्हांखे पहुतो। अलाह न फतेह ख़ान ख़त पढ़ी मूंखे इहो ॿुधायो त असलम पुट हिते जे तड़नि ऐं दरियाहनि ऐं घरनि बाबति बि पुछियो। ख़ैरू सियाणी ऐं मलूक वारनि जे बारे में पुछा कई। अलाह कंदो त पंहिंजो बचो त ख़ुशि हूंदो। अलाह जा हथ हूंदा, अलाह कंदो मुंहिंजो असलम सुखियो सताबो हूंदो, वॾी जमार हूंदो। चल ख़ैर ख़ुशीअ सां हिन अंगण वरंदो। अबा पंहिंजा ख़त उते छो की नथा पुॼनि? उते ज़ालिम वेठा आहिनि, मासूम निंगरनि खे कैद कयो वेठा आहिनि। उहे वरी कहिड़ो रहम खाई हितां जा ख़त खणी छोकिरनि खे पुॼाईंदा हूंदा। चल को ज़ालिमनि जा ख़ुदा कंदनि, चल ॿेड़ी का ॿुॾे, चल हिननि जा कोट किरनि, असांजा बचड़ा अची असां सां मिलनि। हाओ अम्मा, पर अम्मा रब रहीम ऐं करीम आहे, असां जूं दुआऊं ज़रूर अघाईंदो। सारा इहो ख़त मूंखे ॾे त आउं सीने लाए रख। हाओ अम्मा, भली वठ तूं। हिन में मुंहिंजे पुट असलम जा हाल अहवाल आहे। असलम पी कंहिंखे ॾिस, जल्द कर, मूंखे हिन ख़त जो हाल अहवाल सुणाए। थी सारा तूं वेठी कुझु ॻाल्हाए, उठ वञी चांहि लाइ पकाड़े अच। खानू वारे दुकान तां पन्नू ऐं पेन वठी अचां ऐं तुंहिंजे भाउ ॾांहुं ख़त मोकिलियो। हाओ अबा, आऊं इझो चांहि काढ़े थी अचां। कमदार मूं तो कहिड़ो ॾोह कयो यार? तो भले मुंहिंजो कुझु बि न बिगाड़ियो हुजे, पर रईस मतारे ख़ान जो हुकुम आहे त आउं तुंहिंजे पुछनि जी खल लाइ कुतनि खे ॾियां। यार मूं रेस जो कुझु न आहे बिगाड़ियो, मूं त रेस खां वफ़ादारी कई आहे, हर कम में मूं गोले का साथ ॾिनो आहे। जेकॾहिं न गोले सां तूं सचो साथ ॾियां त अॼु ईअं न थिए हा। उहो गोलो ई आहे जंहिं तुंहिंजे मथां आङुर खई ऐं रईस खे ॿुधायो आहे त जानब खे छॾे पूरो ड्रामो रचाइण वारो बग्गो ई आहे। बग्गे खे ई सॼी सज़ा मिलणु घुरिजे। ओहो कमदार, बग्गो बेॾोही आहे। हिन गोले जी अखियुनि त ख़बर न आहे कंहिं पटी ॿधी छॾी आहे, चरियो थी वियो आहे। अलाए को हू दोस्त मां फिर दुश्मन थी वियो आहे। मां कसम खणी ॻाल्हि थो कयां त मूं जानब खे न आहे भॼायो, मूं ते एतबार कयो। पर रईस खे तो ते एतबार कीने, जेको कुझु सच आहे रईस खे सुणाए छॾ त आउं बि तुंहिंजी पारत कंदुसि त जीअं तुंहिंजी जान छुटी पवे। कमदार ॿियो कहिड़ो सच सुणायां? जेका हक़ीक़त हुई साम्हूं अव्हांखे सुणाई आहे। जेकॾहिं तव्हांखे एतबार नथो अचे, घोड़े ते वञी नाके वारनि खां पुछी वठो। उहे सभु भॼी विया आहिनि, जीअं हथ अचनि पोइ उन्हनि जो बि ख़ैरु कोन्हे। नसीबा सुठो तो सारा तूं अची वई आहीं, आउं घर में अकेली हुयसि। नसीबा आउं रुगो तोखे इहो ॿुधाइण आई आहियां त इंडिया मां आदा असलम जो ख़त आयो आहे। सच्ची? हाँ। वो किथे आयो वो ख़त? अबा जे खीसे में। अबा वेड़े पंहिंजे खीसे में रखियो आहे त उन जा अखर रही न वञनि। पर असलम ख़त में कीअं लिखियो आहे ऐं हू वापसि कॾहिं ईंदो? नसीबा वापसीअ जी त ख़बर मूंखे बि की न आहे, पर तोले सलाम लिखिया अथई। इहो कुझु पई करी? तुंहिंजो मुंहुं पई मिठो कयां। अॼु लाइ घणे ॾींहंनि खां पोइ तूं मूंखे असलम जो ख़त अचण जो ॿुधायो आहे ऐं मूंखे इलाही ख़ुशि कयो आहे। अल्लाह साईं अदा असलम खे जल्द हिते आणे ऐं शल तुंहिंजी शादी थी वञे, उहे तूं ख़ुशियुनि जा ॾींहं ॾिसी। अल्लाह कंदो पाण ॿिन्हिनि जूं शादियूं हिकिड़े ई ॾींहुं थींदियूं। आउं तुंहिंजे घर वेंदी हुअसि ऐं तूं मुंहिंजे घर ईंदी आहे। आउं कमदार खे पंहिंजो माण्हू सम्झंदो हुअसि, पर हुन बि मूंसां घटि कीन कई आहे। ही गोले खे ओची तो कुझा थी वियो आहे, उहो बि मुंहिंजो दुश्मन
कुॼा लाइ बणिजी वियो आहे। मूं त अहिड़ी का बि ग़लती कीन कई आहे जो गोले खे को नुक़सानु पहुचे ऐं रेस जे समूरनि तरण तां तरिजी वञे। मतां गोले खे कंहिं चोरियो हुजे, पर गोलो त केसी ठहे कीन, पर हुनखे कुॼा थी वियो आहे जो पकी ऐं सची संगत खे काठ में विझराए कुटराए पियो। गोला, तो यारी जी पत विञाई आहे। हे सूर सख़्तूं सही वेंदसि, पर यादि रख, तोसीं पलांद कंदसि। कुॾा थियो? सारा, मुझे पेर में कुछ लॻो आहे, हिते कुछ आहे। तू सफ़ा का ड्रिजणी आई, मच्छी हूंदी जे तुझे पेर में कित किताई कई हूंदी। नसीबा, हुते तो कुछ भी कोने। वनी दिलो भर पानी जो हल, कुछ भी कोने। ड्रिजणी, सारा तो के सही थी चवां, इन में कुछ हुयो पानी में। कुछ भी न हुयो नसीबा, तू ड्रिजणी। सारा, नसीबा। चाची कुजा थी है चाची नसीबा के सोरैया फोड़े थे हालांकि खड़ी गया दिया कुजा नसीबा के जोरी खड़ी गया नन्ना असां त बात यासे लुट जी यासे नसीबा के केर खणियो ॾिठई बा वो पहिरियां ई तव्हांखे चयो त हिते हाणे असांजा नंग महफ़ूज़ न आहिनि। अचो तली उन्हनि लोफरनि खे पीछो कयो। असांजा ज़ुल्म थी वियो नाक थी वियो असां सां मुंहिंजी न्याणीअ खे अलाए केर खणियो असां लुटी थी वियासीं बर्बाद थी वियासीं चाची नसीबा की खड़ी व्यास हो रही असां तो लुटी थी वियासीं बर्बाद थी वियासीं ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।